मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह उन वटि हिंदाणू खॼी आयो चीज़ी हिंदाणू तव्हांजे लाइ आंदो अथऊं ये खाओ छुरी पाए हिंदाणू पाए सोचे सोचे वापस कई कि खणी वञो आऊं कोन खां चयोसी छो हराम आहे छा आहे चई न मूं सोचियो पे तो हिंदाणू रसूल गोलाई में कटियो आहे या डेग में कटियो आहे मूंखे का ख़बर कान थी पए तो हिंदाणू रसूल गोलाई में कटियो अल्लाह जे डेग में कटियो हाणे जेकॾहिं आऊं गोलाई में कटे वही रहां ऐं रसूल डेग में कटियो तो मोहम्मद हाशिम सुन्नत जे ख़िलाफ़ वेंदो इन जे करे अहिड़ो आऊं कम ई नथो करियां जंहिंमें मोहम्मद पाक जे सुन्नत जी सरदार जी मोहब्बत